अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। पीटीएम जो सरबराही इजलास अॼु मंझंदि 3 वॻे थींदो। मौलाना फज़लुर रहमान पीटीएम सरबराही इजलास जी सदारत कंदो। इजलास में पीटीएम में शामिल पार्टियुनि जा सरबराह शिरकत कंदा। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ऐं सियासी सूरत हाल ते सलाह मशवरा कया वेंदा। पंजाब में हुकूमती तब्दीलीअ खां पोइ जी हिकमत अमलीअ ते ग़ौर कयो वेंदो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में जुडिशियल कमीशन जो अहम इजलास अॼु थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट लाइ 5 जजिस जे नालनि ते ग़ौर कयो वेंदो। ज़रियनि मूजिब लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस शाहिद वहीद खे सुप्रीम कोर्ट जो जज बनाइण ते ग़ौर थींदो। पेशावर हाई कोर्ट जे जज जस्टिस कैसर रशीद खान खे सुप्रीम कोर्ट जो जज बनाइण ते वीचारियो वेंदो। सिंध हाई कोर्ट मां जस्टिस अहसन अज़हर रिज़वी खे, जस्टिस शफ़ी सिद्दीक़, जस्टिस नेमतुल्ला खे सुप्रीम कोर्ट जो जज बनाइण ते ग़ौर वीचार कयो वेंदो। बिजली एक भेरो ॿीहर ₹9.90 फ़ी यूनिट महांगी थियण जो इम्कान। नेप्रा सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी जी दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी कंदी। बिजली अघनि में वाध माहवार फ्यूल एडजस्टमेंट जे मद में घुरियो वियो आहे। के इलेक्ट्रिक में बिजली जी क़ीमत में ₹11.39 वाध जी दरख़्वास्त ॾेई छॾी। के इलेक्ट्रिक जी दरख़्वास्त ते बि नेप्रा में अॼु ॿुधणी थींदी। ज़रूरी आहे त समूरा रियासती इदारा आइनी में तय थियल दायरे में कमु कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त क़ौमी असेंबली में तक़रीर जो बुनियादी मक़सदु इहो हुयो त जमहूरी निज़ाम खे तरीक़े सां हलायो वञे। दायरे में अॻिते वधबो रहिबो त किथे बि न पहुचबो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में राति देर सां मींहं खां पोइ रोडनि रस्तनि ते पाणी बीही वियो। रोड रस्ता तलाउ बणिजी विया। गार्डन शाहराह फैसल डिफेंस यूनिवर्सिटी रोड, उर्दू बाज़ार, सदर आई चंडीगढ़ रोड, क्लिफ्टन ऐं ॿियनि इलाक़नि में तेज़ मींहं खां पोइ रोडनि ते पाणी बीही वियो। सिंध असेंबली जे रोड पाणी में ॿुॾी विया। सिंध हाई कोर्ट, सिंध सेक्रेटेरिएट, बर्न्स रोड, अब्दुल्ला हारून रोड ऐं उर्दू बाज़ार जूं घिटियूं पाणी में ॿुॾी वियूं। मौसमियात खाते ईंदड़ कुझु ॾींहनि में हल्के मींहं जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसातुनि खां पोइ मुतासिर थियल इलाक़नि में पाक फ़ौज ऐं एफसीए जूं इमदादी कार्रवाई जारी। ISPR मूजिब पाक फ़ौज ऐं एफसी बरसात मुतासिर इलाक़नि में इमदादी सरगर्मियूं में रुधल आहिनि। मुतासिर इलाक़नि में पाक फ़ौज ऐं एफसी सिविल इंतिज़ामिया जी मदद करे पई। 2 हेलीकॉप्टर ख़राब मौसम सबबि मुतासिर इलाक़नि ॾांहुं रवाना न थी सघिया हुया। हेलीकॉप्टरनि ज़रिए फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वेंदो। DG खान में पाक फ़ौज सिविल इंतिज़ामिया सां सहकार करे पई। मुतासिर इलाक़नि में तिबी इमदाद लाइ 2 मेडिकल कैंप्स लॻाई वयूं आहिनि। जामशोरे ऐं घारे में बि पाक फ़ौज जूं इमदादी सरगर्मियूं जारी। कराची में पाणी निकारी लाइ पाक फ़ौज मदद करे रही आहे।
सुप्रीम कोर्ट जे ख़ुद मुख्तियारीअ खे आइनी तहफ़ुज़ हासिल आहे। सुप्रीम कोर्ट जा इख्तियार वधाए सघजनि था, घटाए नथा सघजनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त सुप्रीम कोर्ट खे अदलिया जो कातिल चयो वियो। सुप्रीम कोर्ट खे खीसे जी घड़ी या हथ जी लठ बणाए नथो सघिजे। पंजाब जो सियासी किचरो गटर में उछलाए वेंदो। नेब जे मनपसंद तरमीम बि ख़त्म थींदी ऐं समुंड पार रहंदड़ माण्हुनि खे बि वोट जो हक़ मिलंदो। डॉलर 250 रुपया ऐं 7 अरब डॉलर जा ज़ख़ीरा घटिजी विया आहिनि। मुल्की मिल्कियतूं विकण खां अॻु संदनि खुलियल खेल ख़त्म थी वेंदो। चूंडूं अक्टूबर या नवंबर में थींदियूं। न मनपसंद कानून साज़ी थींदी, न ई नवाज़ शरीफ़ ईंदो। शंघाई तावन तंज़ीम SCO जो परॾेही वज़ीरनि जो इजलास अॼु ताशकंद में थी रहियो आहे। पाकिस्तानी वफ़द जी क़यादत परॾेही मामलनि वारो वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो। इलाक़ाई सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। पाकिस्तान ऐं कोरोना विघे वधीक 8 मरीज़ हयाती विञाए वेठा। NIH मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 20,843 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 761 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 3.65% रही। 170 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। बरंघम में कॉमनवेल्थ गेम्स जी इफ्तिताही तक़रीब अॼु थींदी। पाकिस्तान दस्ते जी अॻुवाणी क़ौमी वुमेन क्रिकेट टीम जे कप्तान बिस्मा मरूफ ऐं रेसलर इनाम भट्ट कंदा। कॉमनवेल्थ गेम्स में 103 एथलीट्स 12 रांदियुनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदा। पाकिस्तानी वुमेन्स क्रिकेट टीम बि कॉमनवेल्थ गेम्स में शिरकत करे रही आहे।